वेलकम बैक नाज़रीन। जीएसएम क़ौमी महाज़ जे चेयरमैन बशीर खान कुरैशी जो लाडाणो सिंध जे लाइ हिकिड़ो वॾो सान्यो आहे, जंहिंखे अज़ीम लीडर भी चई सघिजे थो, जंहिंजी जदोजहद में कंहिंखे शक हुजणु न खपे। अवाम में रही करे, सिंधी माण्हुनि सां गॾु रही करे, सिंध जे हक़नि जे लाइ जंहिं तरीक़े सां उन मैसेज खे अॻिते पहुचायो आहे, उहो तव्हांजे सभिनी साम्हूं। उन जी बहादुरी जो मिसाल कई माण्हू ईंदा आहिनि, जीअं ज़ैन अंसारी साहब तो हिकिड़ो बहादुर ऐं कमिटमेंट हुई, जेको चवंदो हो उहो करे ॾेखारींदो हुयो। कॾहिं बि सिंध जे इशूज़ ते, कॾहिं बि सिंध जे हक़नि ते हुन कंप्रोमाइज़ कोन कयो। हमेशा मौक़िफ़ में दलील हूंदो आहे, अकुल खे दलील जी ज़रूरत हूंदी आहे। हमेशा ज़बान सां क़ाइल कबो आहे, डंडे सां ऐं ताक़त सां क़ाइल कोन कबो आहे। ज़ैन अंसार साहब जीअं तव्हां सां ॻाल्हायूं पिया त बहादुरी, स्ट्रगल में बहादुरी जो वॾो रोल हूंदो आहे। जदोजहद उहे रंग लाईंदियूं आहिनि, इशूज़ ते उहे माण्हू कमिटमेंट रहंदा आहिनि, इशू खे उहे माण्हू रिज़ॉल्व कराईंदा आहिनि जंहिंमें बहादुरी हूंदी आहे, साबित कदमी हूंदी आहे। उनमें साबित कदमी ऐं बहादुरी ॿई शयूं हुयूं। बिल्कुलु ॿई शयूं हुयूं। ऐं ॾिसो न, हिकिड़ो लीडर जेको हूंदो आहे उहो लीडर आसमान तो न लहंदो आहे, लीडर पैदा थींदो आहे, लीडर मूवमेंट कंदो आहे, लीडर कारकुन थी हलंदो आहे। उन खां बाद में हू हुनखे कारकुननि जूं तकलीफ़ूं बि महसूसु कंदो आहे, अवाम में रहंदो आहे, अवामी तकलीफ़ूं महसूसु कंदो आहे, ऐं इशूज़ हुनजे साम्हूं हज़ार इशूज़ ईंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसंदो आहे। हीअ सभु शयूं ॾिठियूं। उहो हिकिड़े कारकुन खां वधी वञी बशीर खान थियो, ऐं बशीर खान को आम माण्हू न हो, वाकई बशीर खान उनजे पोइ महिनत हुई, उनजे पोइ महिनत हुई, उनजे पोइ जदोजहद हुई, ऐं उन पाण खे हिकिड़ो साबित कयो त आउं बशीर खान आहियां। माण्हुनि जे चवण सां बशीर खान कोन थियो, पर हुन साबित करे ॾेखारियो त आउं जीएम साहिब जो बशीर खान आहियां। ठीकु, पर असां नवीद लाड़क साहब असांजो रिपोर्टर आहे। अस्सलाम वालेकुम नवीद। नवीद तोखे वेलकम चऊं था। असांजो स्पेशल प्रोग्राम आहे बशीर खान कुरैशी जे हवाले सां। ज़ैन अंसारी साहब बि असांजे स्टूडियो में वेठा आहिनि। छा सिचुएशन या छा सूरत हाल आहे, तव्हां थोरो असांखे ॿुधाईंदो? जी, जिसकम चेयरमैन बशीर खान कुरैशी जी जेका महत आहे, हिन वक़्तु रतोजरो में हुनजी राजगाह ते मौजूदु आहे, ऐं हुन राजगाह ॿाहिरां हिन वक़्तु सिंध जे कुंड कुर्श मां आयल हज़ारे जेके कारकुन आहिनि, जिन में जिसकम खां सवाइ मुख़्तलिफ़ क़ौमी कारकुन आहिनि, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा कारकुन आहिनि, अॻवान आहिनि, उहे हिते मौजूदु आहिनि ऐं बेचैनी सां इंतज़ारु करे रहिया आहिनि त कॾहिं जिसकम चेयरमैन जी जेका महत आहे उहा ॿाहिरि थी अचे घर मां ऐं उहो हुनजो दीदार करे सघनि। मां तव्हांखे ॿुधायां त कुझु घड़ियूं अॻु इहो जिसकम जो वाइस चेयरमैन डॉक्टर न्याज़ कालानी बशीर खान कुरैशी जो भाउ मक़सूद कुरैशी, बशीर कुरैशी जो पुटु आहे सलाम कुरैशी, हुननि गॾिजी हिकिड़ी मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी आहे ऐं इहो फ़ैसिलो कयो आहे त जेको जिसकम चेयरमैन बशीर कुरैशी जो माउ आहे उहो रतोजरो में ई रतोजरो शहर ॿाहिरां बाईपास आहे, उते हिदायतुल्लाह जतो नाले हिकु शख़्स चार्ज ज़मीन ॾिनी आहे जिते हुनजी तदफ़ीन कई वेंदी। हिन वक़्तु जेको आहे हज़ारे कारकुन उहे हिते पहुता आहिनि, जिन अॻवाननि में सिंध तरक़ी पसंद पार्टी जो सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, जीएसएम तहरीक जो सदर फरकी खां सवाइ मुख़्तलिफ़ जेके पार्टियुनि जा अॻवान आहिनि ऐं कारकुन हिते मौजूदु आहिनि। जी हा, उन खां अलावा छा इहो फ़ैसिलो थी चुको त उते जेको मिटी मां उते ई रतो देरो उहा थींदी तदफ़ीन सन वारो? हा, गॾियल तौर ते पहिरियां इहो फ़ैसिलो कयो वियो जॾहिं लाड़काने में जिसकम चेयरमैन जो जेका मैत आई पोस्टमार्टम जे हवाले सां, त उते चाणका अस्पताल में ई गॾिजाणी थी जिसकम जे अॻवाननि जी। उते इहो फ़ैसिलो कयो वियो त सन में साईं जीएम जे घर में बशीर कुरैशी जी मड़ जी तदफ़ीन कई वेंदी, पर लास्ट जॾहिं रतोजरो पहुचायो वियो, घर जे खातिरनि जो इहो इसरार हो त हुनजी मैत खे रतोजरो शहर में ई हुनजी तदफ़ीन कई वञे, जंहिंखां पोइ इहो गॾियल तौर ते पार्टी अॻवाननि ऐं घर भातियुनि हुननि गॾिजी इहो फ़ैसिलो कयो आहे हाणे हुनजी मैत खे रतोजरो बाईपास ते जेका ज़मीन ॾिनी आहे हिदायतुल्लाह जतो नाले शख़्स, उते हुनजी तदफ़ीन कई वेंदी 9 बजे राति जो। उतां जो माहौल छा आहे? कारकुन केतिरो ॾुखायल आहे, केतिरो सदमे में आहे? इहा छा सिचुएशन आहे उतां जी? जज़्बाती लम्हा उतां जा छा आहिनि? सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां कुंड कुर्श मां कारकुन जेके आहिनि उहे हज़ारनि जी तइदाद में हिते मौजूदु आहिनि ऐं हर हक़ हाली असांखे नज़र अची रही आहे। उहे पंहिंजे महबूब लीडर जो इंतज़ारु करे रहिया आहिनि, आख़िरी दीदार जो, कॾहिं हुनजो जेको आहे आख़िरी जेका लाश आहे उहो कॾहिं ॿाहिरि थो घर खां हली वञे ऐं हू हुनजो दीदार करे सघनि। वॾी महिरबानी नवीद तव्हांजो टाइम ॾियण जो, तव्हां अपडेट कंदा रहंदव असांखे वक़्तन फ़वक़्तन। जंहिं तरीक़े सां फ़ैसिलो थियो उते ई रतो दिर जेको बहादुरी जे हवाले सां असां ॻाल्हायूं पिया त बहादुरी तमामु घणी हूंदी आहे कंहिं बि मक़सद खे हासिल करण जे लाइ, उहे शयूं हुन में हुयूं। बिल्कुलु हुयूं हुन में, ऐं वाक़ई उहो बहादुर हो, सिंध जो बहादुर हो, सिंध जी मिट्टी जो सम्झ मां ईअं सम्झां थो त सिंध मिट्टी जे खमीर मां ई रियल खमीर मां पैदा थियो,
ऐं सिंध सां हुनजी ॾाढी मोहबत हुई, सिंधी माण्हुनि सां मोहबत कंदो हुयो, सिंधी माण्हुनि सां किथे का ज़्यादती थींदी हुई त उते पहुची वेंदो हुयो ऐं अलाह सां हिनखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे। ऐं हदीसुनि में बि अचे थो, क़ुर शरीफ़ में बि इहो अचे थो, थोरो इस्लामी ते ॻाल्हायूं था त इस्लाम में बि आहे त हज़रत अली रज़ी अलाह ताला ने बि चवंदो त उहो वॾो बहादुर आहे जो ज़ालिम सां मुहागो अटकाए, ज़ालिम खे हक़ु चवे, ज़ालिम खे सचु चवे ऐं जिते बि अहिड़ी ज़ातियूं सिंधी माण्हू सां थींदियूं उते इनकार करे ऐं उन्हनि खे पंहिंजो मौक़ुफ़ ॾिए ऐं पंहिंजो मौक़ुफ़ मञाइण जी कोशिशि करे ऐं न त उन लाइ जदोजहद करे। इहा इस्लाम जी रूह खां बि जेके आहिनि मुताबिक़ ॻाल्हि आहे। ऐं बशीर ख़ान कुरैशी जेको बि कमु कंदो हो, जेके कई असां ॾिसो हिन वक़्तु असां मज़हबी लिहाज़ खां मुस्लमान आहियूं ऐं बशीर ख़ान इस्लाम जी रूह सां जेका जदोजहद कई आहे उहा बि हिकु वॾी वलियनि जी जदोजहद आहे। साईं, लीडर में पॉलिटिकल पार्टीज़ में ठहण में ज़ैन अंसारी साहिब वॾी महिनत हूंदी आहे। जीअं तव्हां शुरू में बि चयो त बशीर ख़ान ईअं न थियो, हुनजे पोयां जदोजहद हिकिड़ी स्ट्रगल हुई, हुनखे एतिरो टाइम थियो ऐं इशूज़ सां जंहिं तरीक़े सां हे काफ़िलो त कॾहिं शुरू थींदो आहे कुझु माण्हुनि सां, पोइ हज़ारनि ऐं लखनि में हे माण्हू गॾिबा आहिनि। ईअं ई कंहिं सियासतदान जी, कंहिं पॉलिटिकल पार्टीज़ जी। ॿियो जॾहिं लीडर त थींदो ई अवाम जे लाइ आहे, जॾहिं अवामी इशू हुजनि, धरती जा इशू हुजनि ऐं सम्झ में अचे उन अवाम खे हे लीडर असांजे लाइ आहे, असांजे करे आहे, असांजो आवाज़ आहे, शहूरी तौर बि उहे माण्हू उनखे मञीदा बि आहिनि, उनजी कढ बि लॻी सघनि। केॾी वॾी स्ट्रगल उनजी रही आहे स्टूडेंट लाइफ आहे, तव्हांजी बि स्टूडेंट लाइफ रही, तव्हां त काफ़ी सभिनी खां सीनियर बि रहिया आहियो जेकी पोयों जी लीडरशिप आहे। केतिरी जदोजहद करणी पए थी हिकु लीडर खे ऐं हिकु पॉलिटिकल पार्टी खे ठाहिण में? मां असां त बशीर ख़ान जी जेका सॼी ज़िंदगी गुज़री आहे नंढपण खां वठी करे, जेतिरी मूंखे नॉलेज आहे, मूंखे ॼाण आहे बशीर ख़ान लाइ, त ही प्राइमरी तालीम खां वठी करे GSN जो ॻाढ़ो झंडो खोले हिते खणी हलणु, वरी कॉलेज में अचणु, वरी उते बि इहा ॻाल्हि हलणु, वरी साईं जेम्स जे वेझो थियणु, साईं जेम्स जा लेक्चर ॿुधणु, साईं जेम्स जी मोहबत में गिरफ़्तार थियणु। ॾिसो हिकिड़ो नज़रियो ॾिबो आहे। अच्छा, नज़र ॾियण वारे सां मोहबत कबी आहे, जैसे नज़र ॾियण वारे सां मोहबत न आहे त नज़रियो न सम्झी सघंदो माण्हू, न सम्झे नज़रिये ते हली सघंदो, हली सघंदो। साईं जेम्स सां बि वॾी मोहबत हूंदी आहे। साईं बशीर कुरैशीअ मां बशीर ख़ान थी वियो, साईं बशीर ख़ान जो लक़ब जेको साईं ॾिनो बशीर ख़ान कुरैशी। ऐं इहा वॾी ॻाल्हि आहे त बशीर ख़ान पंहिंजो पाण खे निभायो, धरती वारे सां निभायो ऐं वॾी महिनत कई। वाकई हिन माण्हू मिडिल क्लास जो माण्हू थी करे, पर लोअर मिडिल क्लास जो माण्हू, ऐं वॾी जदोजहद कई, हिन दोस्त ॻोल्हिया, हिन वियो उन्हनि दोस्तनि जे घरनि ते वियो, धरनि ते वियो, जेके चुप कई वेठा हुया, उन्हनि खे वरी उन्हनि आंदो, जेके मायूस वेठा हुया त उन्हनि खे इहे जो ईमान ताज़ो कई ऐं उन्हनि खे वरी हिन में। तव्हां अचूं था साईं अयाज़ लतीफ़ पलीजो साहिब आहिनि अवामी तहरीक जा सदर। साईं तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी इम्तियाज़ मीर साहब। साईं ज़ैन अंसारी साहिब बि स्टूडियो में वेठा आहिनि। अहिड़ो साञो थियो आहे, अहिड़ा लम्हा आहिनि जेके सभई सिंध माण्हू जे लाइ ॾुखायल आहिनि। उनजी जदोजहद खे असां बि सलाम कयूं था, साईं बि सलाम कयूं था। इन मौक़े ते तव्हां छा चवंदव अयाज़ साहिब? सॼी सिंध जीअं नौजवान असांजा कारकुन सभु सोगवार आहिनि, उन हवाले सां असीम सोगवार आहियूं, अवामी तहरीक सोगवार आहे। आउं हींअर पाण हिते रते देरे पहुतो आहियां ऐं तक़सीन में ऐं जनाज़े नमाज़ में शिरकत लाइ। ही वॾो हिकिड़ो नुक़सानु आहे ऐं बशीर कुरैशी साहब पंहिंजे उन वक़्तु उनजी वफ़ात थी आहे जॾहिं सियासी सरगर्मी जी बेपनाह ज़रूरत हुई सिंध खे ऐं उरूज जो दौर हो सिंध में तारुक जो ऐं हम आहंगीअ जो उरूज जो दौर हो। बशीर कुरैशी साहब ऐं असां गॾिजी सिंध में नयूं रिवायतूं क़ाइमु पे कयूं ऐं रवादारीअ जूं, मोहबत जूं, माज़ीअ में जेके इल्ज़ाम तराशनि जा मामला हुआ उन्हनि खे छॾे हींअर माहौल बि जुड़ियो हिक ॿिए सां गॾिजी हलण जो, जंहिंजो नतीजो तव्हां ॾिठो त जॾहिं बशीर कुरैशी साहब खे गिरफ़्तार कयो वियो त सभ खां पहिरीं उनजी गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ थींदड़ हड़ताल जी अवामी तहरीक हिमायत कई ऐं जॾहिं असां हड़ताल जी काल ॾिनी 19 फरवरी ते चश्मा जेलर लिंक कैनाल ख़िलाफ़, तॾहिं उनजी सभ खां पहिरीं हिमायत जसकम ऐं बशीर कुरैशी साहब कई। त सिंध में जेको गॾियल इत्तेहाद जो माहौल जुड़ियो पिए उनखे कापारी धक लॻो आहे, तंहिंजे करे सॼी सिंध सां गॾु असांखे सदमो आहे। साईं छा ॾिठो था जीअं सब कॉम्प्रेस जमातूं
पंहिंजी जॻह ते उन्हनि जी जदोजहद बि रही आहे, तव्हां बि इन स्ट्रगल में रहिया आहियो। उनजी जेकी कमिटमेंट हुई, जेको सिंध जे हक़नि जे लाइ, सिंध जे इशूज़ ते, ॿोली ते, धरती ते जंहिं तरीक़े सां उन आवाज़ विझायो, उन आवाज़ खे पहुचाइण में हाणे ओतिरी सिघ रहंदी जेकी उन्ही जे हूंदे हुई। ॾिसो, इंसान जीअं सॼी का जी साईं। हेलो साईं आया साहब, आवाज़ अचे थो? लाइन ड्रॉप थी आहे। जीअं साईं तव्हां ॻाल्हायो पिया त लीडर खे थींदे काफ़ी टाइम लॻे थो, कंहिं पॉलिटिकल पार्टीज़ खे ठहंदे काफ़ी टाइम लॻे थो। तव्हां पाण बि इन्हनि जदोजहद में, इन्हनि तहरीकुनि में, इन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ में, पंहिंजूं जमातूं, ॿियनि जमातुनि में ॾाढो ॾिठो बि आहे। हिन मुल्क में तहरीकूं ठाहींदे बि ॾिठियूं, डहंदे बि ॾिठियूं, लीडर ईंदे बि ॾिठा आहिनि, लीडर वेंदे बि ॾिठा आहिनि, लीडर विकिणंदे बि ॾिठा आहिनि, लीडर पंहिंजो पाण खे सरेंडर बि कयो आहे, इहो बि तव्हां ॾिठो आहे। लीडर जे लाइ केतिरियूं मुश्किलातूं आहिनि इन सियासी मैदान में रही करे पंहिंजो नज़रियो, पंहिंजे नज़रिए ते इम्प्लीमेंट करणु ऐं पंहिंजे नज़रिए ते माण्हुनि खे खणी आणणु। लीडर थियणु ॿाराणी ॻाल्हि कान्हे, वॾी जदोजहद हिन में खपंदी आहे। ऐं उहो लीडर थी रियल लीडर उहो ई हूंदो आहे जेको बचपन में शुरूआत जे ॾींहंनि में भितुनि ते नारा लिखे, बशीर खान लिखिया। ऐं बहरहाल बशीर खान जी जंहिं बि पासे खां तव्हां ॾिसंदो, जंहिं बि ज़ाइले खां ॾिसंदो तव्हां, त बशीर खान जदोजहद जो नालो हुयो। ऐं जदोजहद, हुन वॾी जदोजहद कई आहे धरती लाइ, धरती वासियुनि लाइ। ऐं उनजो रिज़ल्ट अॼु तव्हां ॾिसो था त हर को लीडर इहो चाहींदो आहे त मां जॾहिं मरी वञा त मुंहिंजे मौत ते ऐं माण्हू घणा ग़मगीन हुजनि ऐं मुंहिंजो जनाज़ो तमामु वॾो हुजे ऐं मूंखे तारीख़ में कुझु किथे जॻह मिले। तारीख़ वरी ज़ालिम हूंदी आहे, किथे तारीख़ जे कंहिं पने में जॻह तारीख़ माफ़ बि कंहिंखे न कंदी आहे, माफ़ बि न कंदी आहे। त मां सम्झां थो त बशीर खान खे तारीख़ बि वॾी जॻह ॾींदी। ऐं बशीर खान जो जेको अॼु रतोदेरे में जेको जनाज़ो आहे उहो बि तमामु सिंध में वॾनि जनाज़नि मां वॾो जनाज़ो हूंदो। ऐं माण्हू जेको हुन सां मुहबत कनि पिया, माण्हुनि जे अॼु सॼी घरनि में, माण्हू खोड़ घरनि में सोग आहे, सोग जो आलम आहे। सही ईअं खणी चओ त हर को माण्हू सम्झे थो असांजे भाउ गुज़ारे, इहा वॾी कंहिं कंहिं माण्हूअ खे पज़ीराई मिलंदी आहे, आम माण्हूअ खे न मिलंदी आहे। विछोड़ो आहे, वॾो विछोड़ो आहे, ज़िंदगी भर जो विछोड़ो आहे। दिलनि में ज़िंदा रहंदड़ माण्हू हुया, अखियूं बि रोईंदियूं, दिलियूं बि रहंदियूं। इहो वॾो हिकिड़ो उनखे कुझु हिकिड़ो इनाम मिले थो, पर अलाह उनखे सब्र ॾे, उनजी जमात खे, सिंध जे माण्हू खे, उनजी लीडरशिप खे, मां उनखे अलाह जे घर वारनि खे। यानी मरण खां बाद में बि इहा ई सिस्टम हूंदो आहे त उनखे उन जेको जदोजहद कई आहे उनजो रिज़ल्ट छा थो मिले। तव्हां ॾिसो था त केॾो वॾो रिज़ल्ट, मोहबत आहे, मोहबती माण्हू बि हुया, मोहबती माण्हू आहिनि। ऐं मिलण जुलण जंहिं तरीक़े सां हुयो, हर नंढे माण्हू सां मिलण। लतीफ़ साहिब चयो माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी। त उन्हनि मां हिकिड़ो, हर माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी जॻह आहे, हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी, बशीर खान कुरैशी हिकु ई हुयो, उनजी हिकिड़ी पंहिंजी जॻह आहे। जेके सिंध जा इशू आहिनि, जंहिं तरीक़े सां हुन पोट्रे कया, जंहिं तरीक़े सां हुनखे आवाज़ ॾिनो, सिंध जा माण्हू पाण सां गॾे करे हणूं, प्रेस क्लब हुजे, रोड हुजे, रस्तो हुजे, एमे जिना रोड हुजे। पर जॾहिं को अहिड़ियूं तहरीकूं हलनि थियूं, उनजे पोयां बि काफ़ी अहिड़ियूं पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जेके उन तहरीकुनि खे धक बि ॾियनि थियूं, उन लीडरशिप जे लाइ बि जंहिं तरीक़े सां ॾुख तकलीफ़ तव्हां बि बर्दाश्त कयूं, जेल कोड़ा ऐं जेलनि में रही करे जंहिं तरीक़े सां उहो मंज़र बि रहे थो हिकिड़ो। तारीख़ आहे न साईं, तारीख़ लिखे थी। हाणे हीअ ॻाल्हि जेको बशीर खान करे पियो त साईं जी एम शहद कई सिंध जी आज़ादीअ जी ॻाल्हि हुई, ऐं उते वरी ॿियो नारो ॾिनो त अदम तशद्दुद जी ॻाल्हि हुई, पुरअमन जदोजहद, अदम तशद्दुद जी ॻाल्हि। इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। भई हिकिड़ो माण्हू वञनि थो त काई शइ ते त वञी उहो माण्हू हथियार खणे थो, भई हथियार बि खणणो न आहे। हिते अदम तशद्दुद माना त हिकु चमाट हणे त वरी ॿियो ॿिठो ॾियो। इहा अदम तशद्दुद जी जेका सियासत आहे इहा हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां शुरू थी। पर असांजे माहौल में अदम तशद्दुद वारी सियासत खे
तमामु बर्दाश्त कोन थो करे पॉइंट ऑफ व्यू ॿुधण लाइ ज़ैन अंसारी साहब तयार न आहिनि माण्हू मां अर्ज़ु कयां त बशीर ख़ान सां लखे माण्हू कराची में आया त छा मतिलबु ॻाल्हि ॿुधी पियो काथे बशीर ख़ान या साईं जीएम शहद जी तारीख़ करे सघंदो त काथे कंहिंसां माण्हू त विढ़िया त कोन त हीअं नथो त हीअं था तव्हां कयूं हुननि त दुश्मननि खे बि पंहिंजा हथ पंहिंजे नज़रिए सां क़ाइल कनि नज़रिए सां क़ाइल कयूं ॻाल्हि कयो अचो मुज़ाहिरो असां सां बहस कयो असांजी ॻाल्हि ॿुधो असां सां वेहो त पोइ असांजी ॻाल्हि सही आहे या ग़लति आहे या असांखे हे तव्हां तकलीफ़ूं आहिनि हिननि खे तव्हां तकलीफ़ुनि खे ख़तमु कयो दूरि कयो इहे ॻाल्हियूं साईं बि जेम साहिब बि जो मुज़ाकरत जो हामी हुयो मुशावरत हुई मुज़ाकरात थियनि मुशावरत थियनि ऐं मतिलबु ॻाल्हि अदम तशद्दुद जी बि सियासत अदम तशद्दुद सियासत ॾाढी ॾुखी सियासत हूंदी आहे ऐं उन में पंहिंजे नफ़्स खे मारणो पवे थो हिकिड़ो माण्हू गार थो ॾिए त माण्हू सॼो सराप अलाए छा थो थी वञे पर बर्दाश्त कयो ऐं इहा वॾी ख़ूबी आहे इहा लीडर में वॾी ख़ूबी आहे अदम तशद्दुद जी सियासत ऐं नारो वॾो नारो बग़ावत जो आहे न हुजे अदम तशद्दुद इहा वॾी ॻाल्हि आहे ऐं इन खे के साणीअ लतीफ़ साहिब मूंखे घणो यादि थो अचे त अलाह ॾाही मथी आहे ॾाहियूं ॾुख पसंदि मूंसां मूं पिरियो भोराइनि में भाल कया त इहे लीडर भोरा हुया ख़ुदा जी उन्हनि मथां महिरबानी हुई ख़ुदा जी उन मथां रहम हुयो ख़ुदा जी उनजी मथां निगाह हुई त साईं कराची जहिड़े शहर में लखे माण्हू जो जलसो करणु लखे माण्हू वठी अचणु ऐं उते बि हुन बशीर ख़ान मैसेज ॾिनो उहो बि हिकु आम मैसेज त प्यार जो मैसेज सभिनी खे गॾिजी खणी करे हलण जो मैसेज हुयो सभिनी खे गॾिजी खणी हलण जो मैसेज हुयो इहा वॾी लीडरशिप में वॾी इहे ख़ूबियूं हूंदियूं आहिनि मुंहिंजे निगाह में त बशीर ख़ान सिंध जो तमामु वॾो माण्हू पर उन सां हिकिड़ो ॿियो उनजो पहलू जेको आहे उन सां नौजवान ॾाढो अटैच हुयो नौजवान माण्हू जेको हुयो उन सां गॾु हुयो नौजवान माण्हू उनजी तहरीक में या उनजे जलसे जुलूस में उहो उन सां हमेशह गॾु हूंदो उन में इहा शइ बि हिकिड़ी वॾी क्वालिटी हुई त उन अट्रैक्ट कयो नौजवान माण्हू खे ॾिसो न नौजवान ई हिन मुल्क जी रीढ़ जी हॾी आहे कंडे जी हॾी आहे नौजवान ऐं नौजवान ई कंहिं बि तारीख़ खे वॾो जामो पाराईंदी आहे त मां सम्झां पियो जेको बशीर ख़ान जो इख़लाक़ हुयो बशीर ख़ान जी कारकुननि सां जेका गुफ़्तगू जो अंदाज़ हुयो बशीर ख़ान जो कारकुननि सां जेको मिलण जो तरीक़ो हुयो इहो ई आला हुयो ऐं उहो अहिड़े अंदाज़ में हो जो पराए खे यानी कि अवामी लीडर हो पराए खे पंहिंजे करण वारो माण्हू हुयो इहे ख़ूबियूं घटि माण्हुनि में हूंदियूं आहिनि तमामु घटि माण्हुनि में हूंदियूं आहिनि पराए खे पंहिंजो करे ऐं पाण सां मोहबत कराए ऐं माण्हुनि जे दिलनि में जॻह ठाहे इहो वॾो इन जे मुंहिंजी फिलासफी में त अलाह साईं जी तरफ़ां हुनखे वॾियूं ख़ूबियूं ॾिनल गिफ्ट ॾिनल जेको अवामी लीडर थिए गिफ्ट ऑफ गॉड कराइनि उहे पर हिन सिचुएशन में सूरत हाल में जीअं असां ॾिसूं था त अवामी लीडर असां वटि तमामु घटि आहिनि इहो तव्हां तस्लीम कंदो मूंसां अवामी लीडर जेको अवाम में रहे करे ख़ौफ़ जो आलम बि तव्हांजे साम्हूं आहे जंहिं तरीक़े सां मुख़्तलिफ़ तौर तरीक़ा ऐं जंहिं तरीक़े सां हाणे हिन पूरे पाकिस्तान जी सिचुएशन आहे नेशनली या इंटरनेशनली जंहिं तरीक़े सां सूरत हाल पैदा थी वई आहे इन में जेको आहे अवाम सां गॾु रही करे पैदा थींदो सही जेके न आहिनि लीडर तव्हांजे निगाह में जेको पर उनजी जॻह त वरी भरणु को मुमकिन न आहे न मुमकिन आहे नामुमकिन न चइबो न ओड़ी शख़्सियत न हूंदो न उहो मां मञा थो शख़्सियत उहो न हूंदो पर जेकी उनजी ख़ुशबू हुई उहा त न हूंदी मां कयां त जेके ईअं था कयो त सिंध सां मोहबत जो वरी इन में हा तव्हांजी वॾी महिरबानी साईं तव्हां टाइम ॾिनो सिंध संट न थी आहे न वॾी महिरबानी तव्हांजी ज़ैन अंसारी साहिब तव्हां टाइम ॾिनो तव्हां जज़्बाती बि थियो तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा बि आया तव्हांजे अखियुनि जे में उहो ग़म बि नज़र आयो ॾुख बि नज़र आयो नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ अचूं था हिन ते ॻाल्हायूं